सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इसराइली अगराई ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहे। आलमी बिरादरी खे इसराइली ज़ुल्म रोकण लाइ किरदार अदा करणु घुर्जे। इसराइली ॾाढ सबबि 41,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। आलमी बिरादरी इसराइली ज़ुल्म रोकण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त कमज़ोर ऐं बेवस फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म कयो पियो वञे। इसराइल खे गॾियल क़ौमुनि जे ठाराइण जी का बि परवाह नाहे। फ़लस्तीन शहरनि खे खंडरनि में तब्दील कयो वियो आहे। फ़लस्तीनी अवाम जो खून कॾहिं बि ज़ाया न थींदो। इस्लामी मुल्क जेकॾहिं हाणे ताक़त जो मुज़ाहिरो न कंदा त कॾहिं कंदा? फ़लस्तीन मसइले जो बरियासती हल मुमकिन नाहे। इसराइल खे क़बूल करण या न करण जे बहस ते हैरत आहे। बरतानवी जबरी फ़ैसिले जे नतीजे में इसराइली रियासत क़ाइम कई वई। कायदे आज़म इसराइली रियासत जी मुख़ालफ़त कई। मुसलमाननि फ़लस्तीन जे मामले ते ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान। उमरकोट में अदालत खां मथ भरो क़त्ल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे केस में अॻु भराई। CIA अमलदार समेत 5 ॼणा गिरफ़्तार। अॻूणे SSP आसिफ रज़ा बलोच जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। लाॻापियल अदालत सां राब्तो करण जी हिदायत। भञट राह करण, सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण ऐं रंडकूं विझण जे केस में 9 ॼणा 7 ॾींहनि लाइ जेल हवाले। CCTV फुटेज जे ज़रिए वधीक 31 जवाबदारनि जी सुञाणप। सिंध हाई कोर्ट तरफ़ां फातिमा फरड़ो केस में SSP खैरपुर ऐं SHO रानीपुर तलब। मक़तूल निंगरीअ जे वालिदेन तरफ़ां जवाबदार धुर सां ठाह जी तरदीद। संदन चवणु आहे त निंगरी फातिमा फरड़ो खे ज़्यादती खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। जवाबदार असद शाह ऐं ॿियनि सां को बि ठाह न कयो वियो आहे। हुननि केस तां हथ न खंयो आहे। शाहिद दॿा सबबि फिरी विया आहिनि। पीर ॻोठ वेझो 13 घर भातियुनि खे ज़हर ॾेई क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार जोड़ो 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां शाइस्ता ऐं अमीर बख्श बिरोही खे रिमांड मुकमल थियण ते ॿीहर पेश करण जो हुकुम। सिंध आबादगाह बोर्ड समूरनि ज़रई जिन्सनि जी एक्सपोर्ट जो मुतालबो करे छॾियो। अॻवान जो चवणु आहे त फुटिन जी पैदावार में 50% घटिताई थी आहे। सारियुनि फुटिन जे अघनि में वॾे पैमाने ते लाभ ते ॻणती आहे। समूरियूं ज़रई जिन्सनि जे एक्सपोर्ट जी इजाज़त ॾेई आबादगारनि मां परेशानी ख़तम कई वञे। इंग्लैंड खिलाफ पहिरीं टेस्ट मैच में कप्तान शान मसूद ऐं अब्दुल्ला शफ़ीक जूं सेंचुरियूं। क़ौमी टीम जो पहिरियों ॾींहुं 4 विकेटुनि जे नुक़सान ते 328 रन्सूं। बाबर आज़म 3 ऐं साइम अयूब 4 रन्सूं ठाहे सघिया।